खिल कतल खिल बहुत अलावा की गाल थी भैया बड़ी गाल थी भैया सदको थाए तुझे ने किने रूप बता किने बात मां जेके तो गालियूं कयूं न सब सच साबित थी गाल बुधो मैं खबर जो भलाई बाकी थी भाई ये जो ताजो घर साड़े आई जा हां मां छो माण्हुनि जा घर साड़ींदुसि ऐं माण्हू पाण पंहिंजे पेर ते कुहाड़ी हणंदा उनखे मां छा कंदुसि केर था पंहिंजे पेरनि ते कुहाड़ा हणनि ये पाण वारा वॾेरा नादिर सालार बानो मेरू सुल्पान में बिड़ी अची पुछड़ा था आ त चवां थी वो कखन जी मुठ विझ ओ ॾिस भड़कीअ थो मचे हा तोबा ॾिस जाए वेठो या जेका बाहे बरंदी न या सालन ताईं कोन जामदी आ तोबा मुरादी हाणी त मूंखे सभा सोरहाना पक थी विया त तूं माण्हुनि जे नस्ल मां आहीं कान शैतान जे नस्ल मां ॾोहर गुमो जो आहे नालो बदनाम आहे हाणे छॾ तॻिया घटि त तूं बि नाही मुरादी तूं असां खां ज़ोर आहीं तो पंहिंजो ई घर फिटाए छॾियो काॾे हो बशू काॾे वई हो चोरी फिरे हाणे घर में अकेली कन्न कढी वेठी थी फिरी ॼण बेवाई ट्रेशण ते वेठी आहे ती ॻाल्हि आहे मूंखे त इहा ख़बर पई आहे त तूं वॾेरनि जो ठा थो कराई इहो त ॿुधाए तूं इहा मोतबर कॾहिं खां थियो वई मुरादी कमु ॾोहारो थो पियो कयां पर छा कयां वॾेरा थी पिया आहिनि पंहिंजो रत पागो कोन ॿुधो अथई त रत दांगीअ ते वरी पवंदो ख़बरदार जो इहो कमु कयो थिए क़यामत में पुछाणो थींदई गहल बे पियो हा मता इन्हनि वॾेरनि जो फ़ैसिलो करायो अथई रांदि में त मज़ो हाणे ईंदो तूं वरी इन रांदि खे फिटाई पियो ईअं त न कर न मुरादी हिकिड़ो घर ॾाइण बिटारींदी आहे तूं इहो घर खणी टार न को कॾहिं बि न इहो मूंखां कोन पुॼंदो न आऊं वञी इन्हे वॾेरियाणी बानो जा कन थी भरियां पोइ ॾिस बबड़ कीअं थो मचे तूं भले सौ कुआ खाए हज ते हल आऊं त पंहिंजो वेंदसि आऊं ॾिस त इहा बबड़ी कीअं थी मचायां वेही तूं तमाशो ॾिस समझे सब कुछ थी असां में यार कोन सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।